सॼी दुनिया में शादीअ बाबति अनोखियूं रस्मूं ऐं रवाज आहिनि। इन खां अॻु बि असां कुझु मुल्कनि जूं अजीब रस्मूं ॿुधायूं हुयूं, जॾहिं त हाणे कुझु वधीक अजीब ऐं ग़रीब रस्मुनि ते नज़र विझूं था। ॾखिण कोरिया में शादीअ जी तक़रीब जी पुॼाणीअ खां घोट जे ॿिन्ही पेरनि ते ज़रब लॻाई वेंदी आहे। घोट जा साथी या घर वारा घोट जा जूता लाहींदा आहिनि। उन खां पोइ घोट जे ॿिन्ही पेरनि ते लठ सां या कॾहिं कॾहिं ख़ुश्क मच्छीअ सां ज़रब लॻाईंदा आहिनि। हिन जो मक़सदु जिस्मानी ताक़त ऐं शख़्सियत जे हवाले सां घोट जो इम्तिहान वठणु हूंदो आहे। कीनिया में मासाई माण्हुनि जी शादीअ जी तक़रीब दौरान कुंवार जो पीउ पंहिंजी धीअ खे थुक हणंदो आहे। इन खां पोइ हू पंहिंजी ज़िंदगीअ जे नए जीवन साथीअ सां रवानी थी वेंदी आहे। ज़ाहिरी तौर ते इहा अजीब ऐं अणवणंदड़ रस्म लॻे थी, पर मासाई सकाफ़त में ही हिकु मंतकी अमुर तौरु सुञाती वञे थी। हिते इन थुक खे ख़ुशकिस्मती ऐं दौलत जी अलामत सम्झियो वेंदो आहे। जर्मनीअ में कुझु जायुनि ते शादीअ जी तक़रीबुनि जे मौक़े ते नवनि जोड़नि जा महिमान कुंवार जे घर गॾु थी वेंदा आहिनि ऐं क़ीमती थांवनि जा सेट भञंदा आहिनि। इहो रिवाज पोल्टर बैंड जे नाले सां सुञातो वञे थो। माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहो अमल घोट कुंवार लाइ ख़ुशनसीबी आणे थो। बाद में घोट ऐं कुंवार खां मुतालबो कयो वेंदो आहे त हू भॻल थांवनि जो ढेर साफ़ कनि। अहिड़ी रीति गॾु कमु करण सां हू अज़दवाजी ज़िंदगी में पेश ईंदड़ कंहिं बि चैलेंज खे मुंहुं ॾेई सघंदा। चीन जे कुझु इलाइक़नि में रोवण खे शादीअ जी तयारियुनि जो ज़रूरी हिसो सम्झियो वेंदो आहे। शादी जी तक़रीब खां हिकु महीनो अॻु कुंवार खे रोज़ 1 कलाक रोअणो पवंदो आहे। 10 ॾींहनि बाद कुंवार जी माउ बि पंहिंजी धीअ सां रोअण शुरू कंदी आहे। उन जे 10 ॾींहनि खां पोइ कुंवार जी नानी बि उन्हनि सां गॾु रोईंदी आहे। आख़िर में कुंवार जे कुटुंब जूं सभु औरतूं बि रोईंदियूं आहिनि। इहा रस्म ज़ाऊ टांग जे नाले सां मशहूरु आहे। मलेशिया ऐं इंडोनेशिया जे ॿेट बोर्नियो में टाई डोंग क़ौम जे माण्हुनि में शादीअ जी तक़रीब खां पोइ 3 ॾींहनि ताईं घोट ऐं कुंवार खे घरां निकिरण या गुसुल खाने में वञण जी इजाज़त नाहे हूंदी। हिन दौरान ॿई सख़्तु पहिरे में रहंदा आहिनि ऐं खेनि थोरो खाधो खाइण जी इजाज़त हूंदी आहे। टीडोंग जी सकाफ़त में चयो वेंदो आहे त इन रस्म जो ख़्यालु न रखण सां घोट ऐं कुंवार बदकिस्मती जो शिकार थी सघनि था। इन जे नतीजे में अज़दवाजी ख़यानत, शादी ख़तमु थियण या ॿार मरी वञण खे मुंहुं ॾेई सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk